अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे तनवीर अब्बासी, कुझु ॾेई वेंदासीं। ख़ाका, इंटरव्यू, मज़मून, इबियास, सफ़रनामू ऐं शाइरी। एंथोलॉजी मुरतब यूसुफ सिंधी। छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, जामशोरो सिंध। छापो पहिरियों साल 2012 ईस्वी। मज़मून इबियास किस्त 38 बूंद लहरूं समुंड। नारायण श्याम जे शाइरीअ जो इबियास। तनवीर अब्बासी। असांजे दौर जे शाइरनि में सिंध तोड़े हिंद में नारायण श्याम खे वॾी अहमियत हासिलु आहे। हू उन्हनि थोरनि शाइरनि मां आहे जेके असांजे दौर जे शाइरीअ जे वहकिरे खां अलॻि थलॻि पंहिंजी ज़ाती असलूब जे करे निराला ऐं अनोखा था लॻनि। नारायण श्याम सिंधीअ जे जदीद शाइरीअ तोड़े तरक़ी पसंदि शाइरीअ जी बुनियादु विझण वारनि मां हिकु आहे। न फ़क़ति हू उन्हनि बुनियादु विझंदड़नि मां हिकु आहे, पर उन्हनि सभिनी मां अहम पिणु, छो त हू शाइरीअ तोड़े तरक़ी पसंदीअ जे क़दरनि खे अॼु ताईं न फ़क़ति पंहिंजो कंदो आयो आहे, पर अञा ताईं उन्हनि खे सवारण सींगारण ऐं उन्हनि में नयूं राहूं पैदा करण जी कोशिश में रुधलु आहे। हू किशनचंद बेवस जे असर हेठि आयल शाइरनि मां आहे ऐं DG सिंध कॉलेज में सिंधी अदबी सर्किल जे बुनियादु विझंदड़नि ऐं सरगर्म कारकुननि मां हिकु आहे। उन सां गॾोगॾु हाजी महमूद ख़ादिम जहिड़े उरूज़ जे सख़्तगीर शाइर, डॉक्टर हरोमल सदार नगाणीअ जहिड़े फ़ारसी शाइरीअ जे माहिर ऐं परसराम ज़िया जहिड़े अवामी लहजे वारे शाइर टिन्हिनि खे पंहिंजो रहबर ऐं रहनुमा तस्लीम थो करे। उन नुक़्ते खां ई नारायण श्याम जी इनफ़रादियत जी शुरूआति थिए थी। हिन जो शहर किशनचंद बेवस जे शहर वांगुरु आम सिंधी ॿोलीअ में त आहे, जंहिंमें अरबी ऐं फ़ारसीअ जा धारिया लफ़्ज़ घटि आहिनि, पर तंहिं हूंदे बि श्याम जी ॿोली न दकियानूसी आहे ऐं न उनजो लहजो तोड़े उचार सकील ऐं गैर फसीह हो। गैर फसीह हू उचारनि खे अजायो छिके ज़ोराए थो, स्ट्रेस्ड बणाए वज़न या मात्राउनि में पूरो करण जी कोशिशि नथो करे, पर ईअं लॻे थो त सलासत तोड़े फ़साहत सां भरियल मिसराऊं पंहिंजो पाण ई कालबनि में पेटिजियो वञनि, सवाइ कंहिं अजाई दबाव, ज़ोर ज़बरदस्तीअ या वठि पकड़ जे। श्याम जी शाइरी उन लिहाज़ खां बेवस खां अॻिते वारो इर्तिका जो ॾाको आहे। सिंधी तरक़ी पसंदि शाइरीअ जे वजूद में अचण सां बेवस खां पोइ जे दौर वारीअ शाइरीअ में हिकु नई ऐं अहम दौर जी शुरूआति थी ऐं उहा नारायण श्याम जी शाइरीअ सां थी। DG सिंध कॉलेज जे सिंधी सर्कल में विरांगे खां थोरो अॻु नारायण श्याम, शेख अयाज़, हरी दिलगीर ऐं शेख राज़ जदीद सिंधी शाइरीअ जो बुनियादु विधो। हिननि सिंधी शाइरीअ खे नयुनि सिन्फ़ुनि, आज़ाद ऐं सानेट ऐं नवनि रिधमनि सां वाक़िफ़ु कयो। हिननि नवां तजुर्बा करे सिंधी शाइरीअ लाइ नयूं वाटूं ठाहियूं। नारायण श्याम उन में सभ खां अॻिरो हो। नारायण श्याम सिंधीअ जो उहो निरालो शाइर आहे जेको पंहिंजी निराले असलूब, लहजे ऐं मिज़ाज, फ़िक्र ऐं ॿोलीअ, मौसीक़ियत ऐं कामयाब तजुर्बनि सबबां सिंधी शाइरीअ जी मौजूदा दौर जे वहकिरे में रहंदे बि उन वहकिरे खां धार हिकु अनोखी निराली ऐं दाइमी हैसियत रखे थो। नारायण श्याम खे सिंधी क्लासिकी शाइरीअ, फ़ारसी क्लासिकी शाइरीअ ऐं जापानी हाइके शाइरी ऐं जदीद मग़रिबी शाइरीअ जो ऊन्हो इबियास आहे। उन करे ई संदसि शहर में सिंधी, फ़ारसी, हिंदी, जदीद मग़रिबी ऐं जापानी धाराउनि जो सुहिणो मेलाप नज़र अचे थो। दोहो, सोरठो, बैत, वाई, गीत, नज़म, रुबाई, गज़ल, आज़ाद नज़म, सानेट, तराइल ऐं हाइकू, सभिनी सिन्फ़ुनि ते हू हिकु जहिड़ी कुदरत ऐं सवलाईअ सां लिखी सघे थो। हिन हर सिन्फ़ जो पोइ उहा मशरिक़ी हुजे या मग़रिबी या मागही मक़ामी हुजे, तमामु ऊन्हो इबियास कयो थो ॾिसिजे, जो तमामु ऊन्हे इबियास खां सवाइ एतिरियुनि सारियुनि सिन्फ़ुनि में एॾी कामयाबीअ सां लिखी सघणु नामुमकिन आहे। उरूज़ जी सख़्तीअ सां पाबंदी अक्सर शाइरनि ते मनफ़ी नेगेटिव असरु छॾींदी आहे। हू वज़न लाइ लफ़्ज़नि खे चुॿे चिथे छिके ताणे पूरो कंदा आहिनि ऐं अजाया भर्तीअ जा लफ़्ज़ विझंदा आहिनि, पर श्याम जे शाइरीअ ते उरूज़ जे पाबंदीअ मुस्बत पॉज़िटिव असरु छॾियो आहे। हिन वटि न छिकियल ताणियल लहजे ऐं मौसीक़ियत खे बिगाड़ींदड़ उचार आहिनि, न अजाया ऐं बेमाना भर्तीअ जा लफ़्ज़। हिन जे रुबाइनि, गज़लनि,
तोड़े नज़मनि में रवानी, सिंधी लहजे ऐं उचार जी असलियत ऐं सिंधी ॿोलीअ जी मौसीक़ियत न फ़क़ति मौजूदु आहे पर मामूल खां वधीक निखरियल। उहा ॻाल्हि साबित थी करे त महिनती ऐं सुठे ज़ौक़ वारे शाइर लाइ नामुमकिन खे मुमकिन करणु मुश्किल न आहे। सिंधी असासी शाइरी तोड़े क्लासिकी शाइरी तसौफ़ ऐं वेदांत जो सुहिणो संगम आहे। हिन सदीअ जी शुरूआत खां सिंधी शाइरीअ ते मग़रबी शाइरीअ जा ओलड़ा पवणु शुरू थिया। सिंधीअ जे हर जदीद शाइर लाइ क्लासिकी सिंधी शाइरी, क्लासिकी फ़ारसी शाइरी ऐं जदीद मग़रबी शाइरीअ जो अभ्यास ज़रूरी आहे। नारायण श्याम ऐं शेख अयाज़ ई अहिड़ा शाइर आहिनि जंहिंजी शाइरी पढ़ण बाद लॻे थो त हिननि उन्हनि सभिनी ॿोलियुनि जी उन अभ्यास खां पोइ पंहिंजे लाइ हिकिड़ो मुनफ़रद असलूब अख़्तियार कयो आहे जेको उहे सभु ज़रूरतूं पूरियूं थो करे। श्याम जी शाइरी सन 1953 ईस्वीअ में संदसि ऐं हरी दिलगीर जी शाइरीअ सां गॾु छपियल मजमूए माकफड़ा सां शाया थी। माकफड़ा में संदसि अवाइली ऐं तजुर्बाती शाइरी आहे। उन में फ़िक्र जी तोड़े घाड़ पटे जी नवाण आहे। उन में फ़िक्र जी तोड़े घाड़े टे जी नवाण आहे ऐं आज़ाद नज़म, सानेट ऐं तराइल जा कामयाब तजुर्बा आहिनि। गीतनि में अनोखी नगमगी आहे जीअं आस में जीवन रास, आज़ाद नज़मनि में अथाह रवानी ऐं रिधम आहे। तोड़े जो उहे शाम तोड़े सिंधी शाइरीअ जा अवाइली आज़ाद नज़म आहिनि जीअं मोहबत में थड़की फड़की कंबी धड़की खुली छुली छुली किरी ईअं किरे जीअं नदी छुले। ऐं अहिड़ीअ रीति सॼो नज़म रवां ऐं मुतरनम आहे। माकफड़ा में कन नज़मनि जो मौज़ू सिंधी शाइरीअ लाइ उन वक़्तु बि अनोखो हो ऐं अॼु पिणु अनोखो आहे। जीअं तूं न वञ जाए छॾे, मां विसारियल ई सही ऐं सुपुर्दगी। हिन मजमूए में श्याम मूमल राणे ऐं लीला चनेसर जे लोक दास्ताननि खे नज़म जे घाड़े में आंदो आहे। हीउ मजमूओ श्याम जे अवाइली शहरनि ते मुश्तमिल आहे। उन करे उन में किथे किथे उर्दूअ जी रिवायती तरक़ी पसंदी ऐं नारेबाज़ीअ जो असरु मौजूदु आहे। जीअं उथ कुझु करियूं, तूफ़ान जी नई लहर ऐं जवानी। पर उन नज़मुनि सिंधी शाइरीअ जे फ़िक्र ऐं नज़रिए जी वाघ मोड़ण में अहम किरदारु अदा कयो आहे। माकफड़ा में श्याम जा तमामु सुहिणा अक्सी नज़म पिणु आहिनि। जीअं पोयाड़ी माकफड़ा जे कन जुज़वी ग़ज़लनि ऐं नग़मनि में किथे किथे ॾुखिया हिंदी संस्कृत लफ़्ज़ आंदल आहिनि पर आम तरह ॿोली सवली, आम फ़हम ऐं साफ़ आहे। श्याम जे पहिरें मजमूए सां ई हिनखे सिंधी शाइरीअ में मुस्तक़िल ऐं अहम मक़ाम मिली वियो। श्याम जो ॿियो मजमूओ आहे पंखड़ियूं, जेको 1953 ईस्वी ऐं 54 ईस्वीअ में लिखियईं ऐं 55 में छपियो। हिन मजमूए में 100 रुबायूं ऐं हिकु डिघो नज़म रूप माया शामिल आहिनि। रुबाई फ़ारसी शाइरीअ जी सिन्फ़ आहे जेका हिकु ख़ासि बहर हज़ज ऐं उन जे ज़हाफ़नि ते लिखी सघिबी आहे ऐं उन जे चइनि सिटुनि में ख़्याल जी ऊनाईअ ऐं मौज़ूअ जे हमागीरीअ सां गॾोगॾु कंहिं हद ताईं चोट क्लाइमेक्स जो अंसर ज़रूरी आहे। श्याम जे रुबायुनि खे पढ़ी लॻे थो त हिन न फ़क़ति फ़ारसी शाइरीअ जे घाड़ेटनि उरूज़ जो ऊन्हो अभ्यास कयो आहे पर हिन सिन्फ़ रुबाईअ जे लवाज़मनि, फ़नी ज़रूरतुनि ऐं टेक्निक खां बि हू पूरी तरह वाक़िफ़ु आहे। हिन ठेठ फ़ारसी सिन्फ़ खे आम फ़हम सिंधीअ जो लहजो, उचार ऐं रिधम क़ाइमु रही ऐं का बि छिकताण या उचारनि ऐं लहजे खे डिफॉर्मेटी न हुजे फ़क़ति श्याम ई करे सघियो आहे। गुल पन मां विझी वाज परेशान थी छो, ख़ुर्शीद मां शबनम मां नुमायां थी छो। छा लाइ हितां हुतां लिया पियो पाई, पुनः न रही सघी त पुनः थी छो। आहिस्ता उथी थी मूं वटां जीअं न वई, छा बांह जी संदरीअ मुड़ी लोड कई, कमरे में वेही पखिड़िजी सपननि जी सुगंध, ॿोकियल वल वाव में लुॾी शाम पई। रुबाईअ जहिड़ी सिन्फ़ में श्याम ससुईअ जे मौज़ूअ खे हाणे उन सिन्फ़ खे सिंधी वेस पहिरायो आहे। सपने में हुयसि थी मां अभागी भागी, खोलियमि जो अखियूं हुयसि अभागी सागी, जहिड़ो थियो सुम्हणु सभाग तहिड़ो जाॻणु, ससुईअ जी सुम्हे त मूं विञायो जागी। साॻीअ तरह लीला चनेसर
आदाब शराब जी ओ ख़ाली मीना, आदाब चने सर जे विछोड़ियल लीला, सो रंग किथे राग किथे नाच किथे, रौनक न रही तुंहिंजे हयातीअ में का। पंखिड़ियूं जे रुबाइनि मां ज़ाहिर आहे त श्याम जी फ़ारसी शाइरीअ जो उन अभ्यास कयो आहे त उन जी लंबी नज़म रूप माया मां लॻे थो त श्याम खे संस्कृत ऐं हिंदी शाइरीअ, देवमाला ऐं कल्चर जी पूरी परूड़ आहे। नज़म जो मर्कज़ी किरदारु विश्तो अमतर बादशाही त्याग करे जोगी थी झंग थो वञे वसाए, जिते खेसि मेनका नाले सूंह जो मरको नज़र थो अचे ऐं उनजे प्यार में त्याग ऐं जोग विसरी वञेसि थो। नज़म जो मर्कज़ी ख़्यालु आहे इश्क, जेको हर जज़्बे ते हावी आहे। हिन नज़म में श्याम जूं के सिटूं लाफ़ानी आहिनि। जॾहिं मेनका दरिया में विहिंजे थी, कीअं न तरंदड़ अप्सरा जे नरम अंगनि खे लॻी, नहर जूं लहरूं हटी पुठिते चढ़ी, कुझु मथ भरो थोरड़ो पर खाई, वसहर वांगे पासीरो मुड़ी, जिस्म खे ॿीहर छुही निकिरी वयूं थे अॻ भरो। नहर मां ॿाहिरि अची जीअं लिंग सुकायाई पए, पंहिंजो जोबन पाण ॾिसंदे शक जी शर्माइण लॻी, रूप जे हिकु चाल कीअं ॿीअ खे उपमा थे ॾिए, मुर्क लज चमकाए थी लज मुर्क बहकाइण लॻी। उहे न फ़क़ति अक्स आहिनि पर जीअरा जाॻंदा चुरंदड़ पुरंदड़ अक्स आहिनि। ऐं जॾहिं विश्वमतर ऐं मेनका जो मिलाप थो थिए, चेल हिते जीअं ई रखियसि हुन हथ वही हीसाइजी, ईअं ई रखियसि छाती ते जीअं छेड़े कोई हंडोल राग, प्रेम जे भाकुर में कंबंदड़ जिस्म वियो बस वियो सांत थी, धीरे धीरे ॼण वियो ख़ामोश थी हंडोल राग। हिन नज़म में श्याम किथे किथे ॻरा हिंदी संस्कृत लफ़्ज़ कतब आंदा आहिनि। मिसाल तौरु गंधरू जो ॼण मधर पर तकश तानो थिए अॾियो, पर अहिड़ा मिसाल ख़ाल ख़ाल आहिनि। कनि हंधनि ते ग्रामर सही न आहे, हा उन्हनि जादू भरियल मतवाली नेणनि ॾे सदा हुअणु घुरिजे मतवालनि नेणनि ॾे। मजमूई तरह श्याम जो ही नंढड़ो मजमूओ पंखड़ियूं संदसि वॾे शाइर हुजण जी साबिती आहे। श्याम जो टियों मजमूओ रंगरती लहर सन 1956 ईस्वी में पधिरो थियो। हिन मजमूए में रुगो ग़ज़ल आहिनि। हिन खां पोइ वारा मजमूआ वारीअ भरियो पलांद, आछींदे लजमरा ऐं मुहिकी वियल सुबुह जी बि रुगो ग़ज़लनि ते मुश्तमिल आहिनि। ऐं बाक़ी ॿिनि मजमूअनि माक बिना राबेल ऐं रोशन छांवरो में बि काफ़ी अंदाज़ ग़ज़लनि जो आहे। लॻे थो त श्याम अॻिते हली ग़ज़ल सां लुहिलाती आहे। रोशन छांवरो में दोहा, सोरठा ऐं तराइल बि ग़ज़लनि सां गॾु आहिनि। ऐं माक बिना राबेल में वायूं ऐं हाइको जन खे श्याम तस्वीरूं सॼियो आहे। दोहा, सोरठा, बेत, रुबायूं ऐं नज़म शामिल आहिनि। पर श्याम जी समूरी शाइरीअ ते ग़ज़ल छायल आहे। हूअं त श्याम जंहिं बि सिन्फ़ में लिखियो आहे उन में माहिर जे ई अंदाज़ सां लिखियो अथई, ऐं लॻे थो त श्याम खे हर सिन्फ़ ते कुदरत हासिलु आहे। पर ग़ज़ल श्याम जी मरग़ूब सिन्फ़ आहे। उन करे हिते श्याम जी सभिनी मजमूअनि जे ग़ज़लनि जो गॾियल जाइज़ो वरितो वेंदो। शेख अयाज़, नारायण श्याम, हरी दिलगीर, अब्दुल करीम गदाई, न्याज़ हमायूनी, इमदाद हुसैनी, शमशीर हैदरी उन्हनि जदीद शाइरनि मां आहिनि जन ग़ज़ल जहिड़ी धारीअ सिन्फ़ खे सिंधी माहौल जो वेस पारायो ऐं मंझंदि रिवायती रोमानवी मौज़ूअनि बदिरां जदीद ज़िंदगीअ जूं पेचीदगियूं ऐं इनक़लाबी मौज़ू शामिल कया। श्याम जे ग़ज़लनि में सवाइ कनि अवाइली ग़ज़लुनि जे साफ़ सलूणी फसीह ऐं रोज़मर्रा जी ॿोली आहे। ग़ज़ल जी ज़मीन ॾाढी मारियल आहे। फारसी ऐं उर्दूअ वारनि का विथी न छॾी आहे जो उन में का तख़लीक़ करे सघिजे। काफ़िया रदेफ़ खुटाए छॾिया अथनि। तशबीहूं, इस्तारा, तलमियूं तोड़े उन खे अदा करण जा असलूब ऐं ढंग सभु पुराणा थी चुका आहिनि। उर्दूअ जी जदीद ग़ज़ल जी बि साॻी हालति थी वई आहे ऐं हीअ सिन्फ़ हर मामले खां वर्जा जो शिकार थी वई आहे। सिंधीअ जी जदीद ग़ज़ल ख़ासि करे श्याम जे ग़ज़लनि जे अभ्यास खां पोइ लॻे थो त न, अञा ग़ज़ल जी ज़मीन में काफ़ी गुंजाइश आहे। अञा काफ़ी कंवारी ज़मीन पियल आहे जेका खेड़ी न वई आहे। श्याम वटि न रुगो
जज़्बनि अक्स ऐं टाणनि सिचुएशन जी उपटार ऐं निगारिश आहे, पर उन्हनि जी खोजना पिणु उहा खोजना ई शाइर खे सचो तख़लीकार ऐं वॾो शाइर थी बणाए। रुगो अहल ऐं वर्जा विचोले दर्जे जे शाइरनि जो कमु आहे। श्याम ग़ज़ल खे सिंधी माहौल ऐं ॿोलीअ सां रंगे उन में तख़लीक़ जी वधीक गुंजाइश पैदा कई आहे। फारसी ऐं उर्दूअ जी गठल ॿोलीअ लफ़्ज़नि तलमीहुनि उहिञाणनि ऐं इस्तारनि बदिरां नित नवनि जरकंदड़ लफ़्ज़नि ऐं मुहावरनि सां ग़ज़ल में रंग भरियो वियो आहे ऐं तग़ज़ुल जा नवां तजुर्बा अणमई ताज़गीअ सां टिमटार आहिनि। शहर पे सोचुमि कोई आईं जॾहिं, छा बणियो छा बणिजी बिगड़ियो छा चवां। तो जो पहिरियों हो अछो सादो लिबास, तो जो पहिरियों हो अछो सादो लिबास, छा नरंगी न्यू बखियूं पे उन मंझां। हई सुबुह जो वार विटड़ियल उहे ई, घणो शाम जो खेनि तो पे संवारियो। मथियुनि सिटुनि में न फ़क़ति टाणनि सिचुएशन्स ऐं जज़्बनि जी उपटार आहे, पर खोजना पिणु तंहिं हूंदे बि तग़ज़ुल भरपूर नमूने में मौजूदु आहे। श्याम जे ग़ज़लनि में केतिरा ई अहिड़ा शेर मिलंदा जिन में खोजना डिस्कवरी आहे। पोइ उहा खोजना रुमानवी अक्सनि जी हुजे या जदीद पेचीदा ज़िंदगीअ जे अक्सनि जी, इन्हनि सिटुनि खे पढ़ण सां ईअं थो लॻे ॼण अहिड़ी ॻाल्हि अॻु ॿुधल न आहे, हालांकि उहे अक्स आम ज़िंदगीअ जा आहिनि जिन ॾे कंहिंजो ध्यानु ई न वेंदो आहे। आईने अॻियां वेही सिंगार कयाई पे, पर ॾेई पुठी बि अख उन मुंहुं में ई अटकाई। मासूम अभम ॿार ऐं माउ जी हंज श्याम जी पसंदि जा मौज़ू आहिनि, पर उन्हनि जी अदायगी ट्रीटमेंट केॾी न सादी रुमानवी ऐं हक़ीक़त पसंदाणी आहे। ॿार खे कंहिंजे हंज मां वठंदे छा त दिलकश होगा जो अहसास, तो गोद में बालक खे जीअं थञ ॾिनी वेई, मासूम उघाड़प ते पाकीज़गी ललचाई। थञ धाई दे जो मुश्किल ॿार पे छाजे करे, शाम वधंदे फूल कीअं थो फूल थिए सघंदे चई। लोॾे हिंदोरो शाख जो गुलज़ार में सबा, गुंचे में आहे फूल के तंजण में ॿार आहे। मथियां मौज़ू ग़ज़ल जी शाइरीअ लाइ बिल्कुलु ई ओपरा आहिनि, पर श्याम उन्हनि में ग़ज़ल जी रमज़ियत भरे फ़नकाराणे अंदाज़ में पेश कया आहिनि। रुमानवी ज़िंदगीअ में बे इंतिहा टाणा सिचुएशन अचनि था। ग़ज़ल जी शाइरीअ में उन्हनि मां केतिरनि ई टाणनि जी उपटार कई वेंदी आहे। कनि टाणनि खे त शाइरनि वरजाए वरजाए एतिरो घसाए छॾियो आहे जीअं पुराणे सिके जा गठल अखर। श्याम जे ग़ज़लनि में नित नवां अण चुहियल टाणा आहिनि, अहिड़ा टाणा जन ॾे कंहिं ग़ज़ल जे शाइर जो ध्यानु ई न वियो आहे। श्याम जो मुशाहिदो वसी ऐं अहसासु ऊन्हो आहे। हू मामूली मंज़रनि मां शाइराणो हिज़ थो हासिलु करे ऐं उनखे लफ़्ज़नि जो लिबास थो पाराए। छिप छिप मुंहिंजूं अखियूं ढकियई, मूं त सुञातुई हथ रखंदे ई। ॻाल्हाइण त अछरो आहे, लफ़्ज़ लफ़्ज़ पर गहरो आहे, भर में वेठी त अखि खणी न ॾिठई, वींदे वींदे मुड़ी निहारियो तो, मूं तोॾे निहारियो ऐं तो मुस्कुरायो, उन ई ॻाल्हि खे छा त दुनिया हुलायो। शहर माथे घर में आयुसि देर सां, मुस्कुरायई की न कुझु मुंहं सां चयई। रहंदियूं अखियूं त कीन रोअण खां सवाइ कॾहिं, पर लुढ़क रोके साफ़ के ॾिसंदियूं न छा कॾहिं। कल्ह तो मूंखे केॾो छेंबियो, आईने खां अॼु लॼायई। उथी छिरकी बस कावड़ी मुस्कुराए, लिकी कंहिं केस पीर में कितकिताई। लिकी कंहिं कयसि पेर में कितकिताई। अजब ढंग आहिनि अव्हां जे ॾिसण जा, न धारिया लॻो ऐं न पंहिंजो लखायो। गल छुहण साण गुल टिड़िया गोया, चर्चे चर्चे में ईअं बहार आई। असां बि ही गॾु गॾु हुआसीं किथे, अलाए छा सम्झो थे दुनिया परियां। शाम सुबुह जो मुश्किल ईअं पए
ॼण तो सुख जी राति गुज़ारी। हथ आला ऐं खारा अथई, शायदि ॻोढ़ा श्याम उघिया अथव। वापसि कई किताब जो हुन में ई पन खणियूं, केॾो लॻी थी शाम रुखो हूअं स्वभाव में। मुंहिंजे उदाह में ॾियो ॿारे वियो, ही न थियो खांउसि खणी नालो पुछां। ही त थिया रुमानवी टाणा, पर रुमाल खां सवाइ बि ज़िंदगी आहे। हयातीअ में कई अहिड़ा पल अचनि था जिन खे शाइराणी लाफ़ानियत हासिलु थियो वञे, जेके ज़हन ते अणमटिजंदड़ नक्श चिटे वञनि, पर उन्हनि अणमटिजंदड़ नक्श खे श्याम जहिड़ो हसास शाइरी परखे परूड़े महसूसु करे लफ़्ज़नि जो रूप ॾेई हमेशह लाइ महफ़ूज़ करे थो छॾे। रुमान इश्क खां सवाइ बि आहे। हुई निगाह मोहबत निगाह पहिरीं, निगाह ॿी थी पई श्याम हिकु निगाहे हवस। आहटूं ॿुधंदे सुबुह बि थी वियो, दर ते राति न ठक ठक थी का। खोले दरी मुंह पर न हुओ इंतज़ार को, खोली दरी मुंह पर न हुओ इंतज़ार को, बस आई हीर पाण मुरादो घड़ी उतां। केॾी उमंग में अची मूं गुल छिनी खयो, दिलि में जो आंध मांध थी टारी ॿुसी ॾिसी। फिटी निंड भव खां त को दर ते आहे, ऐं घर में हुई बसि सुञी हेकिलाई। हरदम राग हले पियो, लेकिन कंहिं कंहिं महिल ॿुधे थो को फ़क़ति वास चंदन जो कमरे में हो, मिलण आयो हुयुसि श्याम सां। धूप ॿारे पंहिंजे घर पाड़े सरी, मुंहिंजो घर भरिजी वञे सुरहाण सां। आरसीअ में अक्स पंहिंजो ई ॾिसी शोर झिरकीअ पे कयो कुझु देरि खां। पोपटनि बाबति सोचियो ई न होमि, मूं त गुल पोखिया ईअं ई शौक़ मां। वाक़िफ़ त पे लॻो, पर नालो न यादि आयो खांउसि त मूं पुछियो, ऐं पाणे ई न हुन ॿुधायो। अलाए कमु उहो नोरीअड़नि जो हो के हवा जो, मगर किरियल हुआ केॾा न ॿेर जे हेठां। गुमिस शहर में पए अकेलो त को पाण जहिड़ो मिली कंहिं घिटीअ में। तूं न सुञातो मूं न सुञातोई, माठि रहियासीं ॼाणी वाणी। केई भेरा पाण ई पंहिंजो दर मूं खड़कायो, मूं पे भायो अंदरां ई ईंदो मुंहिंजो आवाज़। वे ऊंदहि में न मोगो थी, दरी खोले त ॾिस, को खणी मशल मथां घर ॿाहिरां लंघंदो हुजे। पंहिंजो रस्तो न सघियो श्याम बणाए जेको, भीड़ में नेठि वियो भीड़ जो हिसो बणिजी। शहर में हिते हुत शख़्स उहे जे मूरत जीअं गंभीर लॻनि, पंहिंजे अङण में से त कॾहिं हा नचणा टपणा ॿार लुचा। ही त शाम जी ग़ज़लनि मां उहे चूंड शहर हुआ जिन में का न का नवाण आहे। कंहिं टाणे, कंहिं माग, कंहिं अक्स या कंहिं जज़्बे जी खोज न आहे। पर शाम जी ग़ज़लनि में अहिड़ा शहर आम जाम आहिनि जिन में शाम जदीद दौर जी ज़िंदगीअ जा अक्स चिटिया आहिनि, ऐं हिन दौर जी केतिरियुनि ई वथनि ऑब्जेक्ट्स खे उहिञाण सैम्पल तौरु कतब आंदो अथसि। ग़ज़ल आम तरह रिवायती ऐं दकियानूसी इस्तारनि या उहिञाणनि सां भरियल हूंदो आहे, ऐं सिंधी ग़ज़ल में जदीद ज़िंदगीअ जा अक्स ॿियनि शाइरनि वटि बि मिलनि था, पर उन्हनि अक्सनि खे जंहिं फ़नकारीअ सां श्याम कतब आंदो आहे, उहो संदसि ई कमाल आहे। श्याम जदीद अक्सनि में तग़ज़ुल क़ाइमु रखियो आहे ऐं ग़ज़ल जी इशारियत ऐं रमज़ियत खे बरक़रार रखियो आहे। कनि कनि हंधनि ते वटसि तग़ज़ुल सां गॾु गहरी तंज़ ऐं मिज़ाह पिणु आहे। हॾियूं ॿ ख़तरे जो चिता, होॾे सख़्तु कुते जी ज़ात, हरदम मौत जो हिकु अहसास, एटम युग में श्याम हयात। जीअं ई बत्तीअ जो स्विच कयो ऑफ श्याम मूं, कमरे जे फर्श तां वई झटि खिसकी रोशनी। रेल गाॾी झंग में वेही वई, हेठि माण्हू झुंड तारनि जा मथां। मींहं में हथ में पुराणो दस्तख़त, मां पुछण खां कीअं बचायां पाण खे। चंड तारनि सां राति भर ॻाल्हियूं, रोज़ अख़बार सां ई सुबुह थियो। घर में बेशक अगरबत्तियूं ॿारियमि,
गंद घर ॿाहिरां मगर हो पियो। दूरबीनीअ सां ॾिठमि उभ में निरंजन हुओ किथे, दूरबीनीअ साम्हूं जाचियो तन मगर मन हुओ किथे। कई वई हुई कल रात हित बारात जी दावत, ग़रीब ॿार कुत्ता कांव आया सुबुह थियण सां। कयो महफ़ूज़ कानूननि, कयो महदूद कानूननि, बिना कानून टोड़न जे वधण लाइ वाह ई कहिड़ी। मुल्क जे हाल ते ॻाल्हाईंदे नेता कंध झुकायो, नंगी नारी बीठी लॼ खां मुंहं ते घूंघट ढारे। रखी रखी पई तोन निहारियो मूं ॾे टेॾिन नज़रनि सां, पर वेठो ई रहियसि मां बस में पासीरो थी धारियनि जा। पुराणनि किताबनि जी केॾी सड़ियल बू, कबाड़ीअ वटां त बि खजे अख न पई। कमरे में हुई चुप चपात, तुंहिंजे फोटे छेड़ी बात। बिजली बतियूं बरियूं थे सड़क जे ॿिन्ही तरफ़, पाछनि ते हर कदम ते कयो मूं लहे अंधकार। सुबुह शफ़क़ जी सुर्खी उभ ते दहली दुहिन खां थी कारी। पढ़ंदे कहाणी ओचितो बिजली हली वई, किरदार पंहिंजे छा त छॾी रोशनी विया। हिन शहरी ज़िंदगी ऐं मशीनुनि जे शोर में ओड़ण त पंहिंजो पाण सां माण्हू सिखी विया। बस में भरिसां को वेठो, जिस्म जी ख़ुशबू जो अहसास, ईअं हवा जो झूठो आयो, दर खुलियो, तुंहिंजो फोटो पिणु किरियो दीवार तां। मां परियां हुअसि ओट में बीठो हो, बस जो इंतज़ार ईअं। बस में के बस जे फीथनि सां फिरंदे गुज़रे वक़्त, ही घर दफ़्तर रोड नगर, पर मन न किथे तिर था। ॿाहिरि आहे पक तूफ़ान, छाखूं वरना लॼियूं गुलदान। अक्स आवाज़ जो ॾिसजे ई नथो, तुंहिंजे फोटे में ओ ॻाइण वारा। मथियनि शहरनि खे पढ़ण सां मालूम थिए थो त इहा शाइरी असांजे दौर जी शाइरी आहे, 20वीं सदीअ जी शाइरी आहे। ऐं श्याम असांजे दौर जे, असांजे जुग जो 20वीं सदीअ जो शाइर आहे। श्याम हीउ शेर लिखी साबित करे ॾेखारियो आहे त ग़ज़ल जी सिन्फ़ महदूद न आहे, उहा विशाल आहे। उन में हर दौर जे अक्सनि, एहसासनि, जज़्बनि तोड़े पेचीदगियुनि खे सुहिणी रीति समाए सघिजे थो। रुगो उन लाइ श्याम जहिड़े फ़नकार जी ज़रूरत आहे। हाइको श्याम जी पसंदि जी सिन्फ़ आहे। श्याम सिंधीअ में बहितरीनु हाइको चवंदड़ शाइर आहे। ग़ज़ल हुजे, दोहो हुजे, वाई हुजे, बैत हुजे, तोड़े रुबाई, श्याम हुन में किथे किथे हाइको जा अशार टचिस ॾींदो थो वञे। उहे तस्वीरूं जिन में विथिन ऑब्जेक्ट्स खे वक़्तु, टाइम ऐं माग स्पेस में मुयन कयो वियो आहे, श्याम जी ग़ज़लुनि में आम जाम आहिनि।